ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 22/5/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो उहा सभु पुराणी दुनिया जी सामग्री आहे। उहा समाप्त थियणी आहे। हिन करे हिन दुखधाम की बुद्धि सां भुलिजंदा वञो। प्रश्न आहे, मनुष्यनि बाप ते कहिड़ो दोष लॻायो आहे, लेकिन उहो दोष कंहिंजो बि न आहे। बाप ते कहिड़ो दोष लॻायो आहे, लेकिन उहो दोष कंहिंजो बि न आहे। उत्तर आहे, एतिरो वॾो जो विनाश थींदो आहे, मनुष्य सम्झंदा आहिनि भॻवान ई कराईंदा आहिनि। दुख बि उहे ॾींदा आहिनि, सुख बि उहे ॾींदा आहिनि। इहो ॾाढो वॾो दोष भॻवान ते मनुष्यनि लॻायो आहे। उहे चवंदा आहिनि, ॿार मां सदा सुखदाता आहियां, मां कंहिंखे दुख न ॾेई सघंदो आहियां। अगरि मां विनाश करायां त सॼो पाप मूंते लॻे न। उहो त सभु ड्रामा अनुसार थींदो आहे। मां न कराईंदो। बाबा चवंदा आहिनि, मां न कराईंदो। इहो ॾाढो वॾो दोष असां बाप ते लॻाईंदा आहियूं। बाप चवंदा आहिनि, ॿार मां सदा सुख जो दाता आहियां, मां कंहिंखे दुख न ॾेई सघंदो आहियां। अगरि मां विनाश करायां त सॼो पाप मूंते लॻी वञे न। त इहो त ड्रामा अनुसार सभु थींदो आहे। गीता राति जी राही ॿारनि खे सिखलाइण लाइ कई गीत वॾा सुठा आहिनि। गीत जो अर्थ करण सां वाणी खुलंदी आहे। ॿारनि जी ॿुधी में त आहे, असां सभु ॾींहं जी यात्रा ते हुयूं। राति जी यात्रा पूरी थी, भक्ति मार्ग आहे राति जी यात्रा। अंधियारे में धको खाइणो हूंदो आहे। अधु कलाक राति जी यात्रा करे उतरंदा आया आहियूं। हाणे आया आहियूं ॾींहं जी यात्रा ते। हीअ यात्रा हिकु बार ई कंदा आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो, यादि जी यात्रा सां सतो प्रधान ठही, पोइ सतो प्रधान सतयुग जा मालिक ठहींदासीं। सतो प्रधान ठहिण सां सतयुग जा मालिक ठहींदासीं। तमो प्रधान ठहिण सां कलयुग जा मालिक ठहींदा आहियूं। इनखे चइबो आहे, उनखे चइबो आहे स्वर्ग, इनखे चइबो आहे नर्क। हाणे तव्हां ॿार बाप खे यादि कंदा आहियो, बाप सां सुख ई मिलंदो आहे। जो ॿियो कुझु ॻाल्हाए न सघे, उहो सिर्फ़ु इहे यादि रखे, शांतीधाम असां आत्माउनि जो घरु आहे, सुखधाम स्वर्ग जी बादशाही आहे, ऐं इहे दुखधाम रावण राज्य आहे। हाणे बाबा चवंदा आहिनि, हिन दुखधाम खे भुलिजी वञो। भले हिते रहंदा आहियो, परंतु बुद्धि में इहे रहे, हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं उहो रावण राज्य आहे। हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं उहो रावण राज्य आहे। इन शरीरनि खे ॾिसंदा आहियूं, इहे बि सॼी पुराणी दुनिया जी सामग्री आहे। हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं उहो रावण राज्य आहे। हिन शरीरनि खे ॾिसंदा आहियूं, इहे बि सॼी पुराणी सामग्री आहे। त हिन शरीरनि खे बि असांखे न ॾिसणो आहे। हीअ सॼी सामग्री हिन यज्ञ में स्वाहा थी वेंदी। उहो पतित ब्राह्मण माण्हू यज्ञ रचंदा आहिनि त उन में जोत आदि सामग्री स्वाहा कंदा आहिनि। हिते त विनाश थियणो आहे। ऊचते ऊच आहे बाबा, पुठियां आहे ब्रह्मा ऐं विष्णु। शंकर जो एतिरो कोई पार्ट न आहे। विनाश त थियणो ई आहे न। बाप त विनाश हुननि सां कराईंदा आहिनि जिते कोई पाप न लॻे न। अगरि चवनि भॻवानु विनाश कराईंदो आहे त दोष लॻी वेंदो आहे न। इन करे सभु ड्रामा में नूंद आहे, इहे चई छॾंदा आहिनि। ड्रामा खे त दोष कोई ॾेई न सघंदो आहे, बसि ड्रामा में नूंद आहे। ड्रामा कोई इंसान थोरी आहे। इहे बेहद जो ड्रामो आहे जंहिंखे कोई ॼाणंदो ई न आहे। रचना ऐं रचना खे कोई ॼाणंदो ई न आहे। न ॼाणण जे कारण निधन जा ठही आहिनि। कोई धणी आहे न, कोई घर में बाप न हूंदो आहे त आपस में लड़ंदा आहिनि त चवंदा आहिनि तव्हांजो कोई धणी न आहे छा। हाणे त करोड़ों मनुष्य आहिनि, इन्हनि जो कोई धणी धोड़ी न आहे।
नेशन नेशन में लड़दा रहंदा आहिनि। हिकु ई घर में ॿार बाप सां पुरुष स्त्री सां गॾु लड़दा रहंदा आहिनि। इहो दुखधाम आहे ई अशांति वारो। ईअं न चईंदासीं भॻवानु बाप कोई दुख रचंदा आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि दुख सुख बाप ई ॾींदा आहिनि, परंतु बाप कॾहिं दुख न ॾेई सघंदा आहिनि। उन्हनि खे चइबो आहे सुखदाता, त पोइ दुख कीअं ॾींदा। बाप त चईंदा आहिनि असां तव्हांखे ॾाढो सुखी ठाहींदा आहियूं। बाप त असांखे ॾाढो सुखी ठाहींदा आहिनि। हिकु त पंहिंजे खे आत्मा सम्झो, आत्म अभिमानी ऐं शरीर विनाशी। असां आत्मा आहियूं, जे रहण जो स्थान परमधाम आहे, जेके असां शांतिधाम चईंदा आहियूं। इहा अक्षर ठीकु आहे। स्वर्ग खे परमधाम न चईंदासीं। परम माना परे ते परे। स्वर्ग त हिते ई हूंदो आहे न, मूल वतन आहे परे ते परे, जिते असां आत्मायूं रहंदियूं आहिनि। सुख दुख जो पाठ तव्हां हिते विधाईंदा आहियो न। इहे जो चईंदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो, इहे बिल्कुलु रॉन्ग आहे। स्वर्ग त हिते आहे न। हाणे त कलयुग आहे न। हिन समय तव्हां आहियो संगम युगी, बाक़ी सभु आहिनि कलयुगी। हिकु ई घर में बाप कलयुगी त ॿार संगम युगी, स्त्री संगम युगी, पुरुष कलयुगी। केतिरो फ़र्क़ु थी वेंदो आहे न। आहे वैसे संगम युग शुरू थी वियो आहे, लेकिन न ॼाणण जे कारण त चईंदासीं न। स्त्री ज्ञान वठंदी आहे, पुरुष ज्ञान न वठंदो आहे, त हिक ॿिए खे साथ न ॾींदा आहिनि न। घर में खिटखिट थी वेंदी आहे। स्त्री फूल ठही वेंदी आहे, उहो कांटो जो कांटो रहिजी वेंदो न। स्त्री फूल ठही वेंदी, उहो कांटो जो कांटो रहिजी वेंदो। पुरुष हिकु ई घर में ॿार ॼाणंदो आहे असां संगम युगी पुरुषोत्तम पवित्र देवता ठहियूं था, लेकिन बाप चईंदा आहिनि पवित्र ठहूं था, लेकिन बाप चईंदा आहिनि शादी बर्बादी करे नरकवासी ठहूं, है न। हाणे रूहानी बाप चईंदा आहिनि ॿार पवित्र ठहूं। हाणे जी पवित्रता 21 जन्म हलंदी। ये रावण राज्य खलास थी वञिणो आहे। जंहिंसां दुश्मनी थींदी आहे उहो उन्हनि जी एफिजी जलाईंदा आहिनि। जीअं रावण खे जलाईंदा आहिनि त दुश्मन सां केतिरी घृणा थींदी आहे न, परंतु इहे कंहिंखे मालूम न आहे कि रावण केरु आहे। ॾाढो ई ख़र्चो आदि कंदा आहिनि। मनुष्य खे जलाइण लाइ एतिरो ख़र्चो न कंदा आहिनि। स्वर्ग में त अहिड़ी कोई ॻाल्हि हूंदी ई न आहे न, लेकिन रावण खे जलाइण लाइ केतिरा फटाका, एॾो वॾो मेलो लॻाईंदा आहिनि, एॾा माण्हुनि खे सॾु कराईंदा आहिनि। ॾिसो कंहिंखे जलाइण लाइ ईअं कंदा आहिनि। हुते त बिजली में रखियो ऐं ख़तमु। हिते त ॾिसो केॾी महिनत। हिते त जेका कलयुगी दुनिया वारा आहिनि, हाणे संगम युगी आत्मायूं बि ॾिसो, है न। हाणे जॾहिं असां त सभिनि खे ज्ञान ॾींदा आहियूं, पंहिंजे ब्राह्मण परिवार में केॾो टाइम वेस्ट कंदा आहिनि, केॾो ख़र्चो कंदा आहिनि न। इहे बि ॾिसो जेका माण्हू हूंदा आहिनि, भई एॾा ॾींहं डेड बॉडी रखी, बाबा त चईंदा आहिनि आत्मा निकिरी वई या जलाए ॾियो। उहो चईंदा असां अची करे मुंहुं ॾिसो, है न। त पंहिंजे ब्राह्मण परिवार में माण्हू ईअं करनि था, त असां दुनिया वारनि खे छा चई सघंदा आहियूं। दुनिया वारा त बि संबंधी आयो ठीकु आहे, राति जो कंहिंजो शरीर छॾे, ॾींहं जो भई ठीकु आहे, थोरी देरि वेट कंदा, जलाए ॾींदा, न। केतिरियूं मालायूं चढ़ाईंदा आहिनि, केतिरियूं यात्रायूं कराईंदा आहिनि, न। पंहिंजे ब्राह्मण परिवार में केॾो टाइम वेस्ट थींदो आहे, केॾो पैसो वेस्ट थींदो आहे। हाणे उहा आत्मा जॾहिं हुई उन शरीर में, उन 4 धाम करे छॾियईं, ॻाल्हि ख़तमु थी वियो। हुन खां पोइ हुनखे डेड बॉडी में 4 धाम कराईंदा, हीअ कराईंदा, उहो कराईंदा। फालतू जा कमु न आहे छा ॿियो कुझु, जो इहे सभु ख़र्चो कंदा रहनि, न। त बाबा चवनि था कि ॾिसो असांखे 21 जन्मनि जो वरसो वठिणो आहे न। त 21 जन्मनि जो वरसो कीअं वठंदासीं, जॾहिं हाणे खां ई उहो संस्कार असां में भरिजियल आहे। त 21 जन्मनि जे वरसे में त सतयुग में त ईअं ई हूंदो, बसि शरीर छॾियईं,
हुते त कुझु लाइट जो कुझु हूंदो, बिजली जो। हुते त बिजली में रखियो ऐं इहे ख़तमु। बाबा त चईंदा आहिनि हुते त अगरि कुझु बि न हुजे त जे कचिरो खणी वेंदा आहिनि न माण्हू, ईअं डेड बॉडी बि खणी करे वञी उहो ई चंडाल ई जलाईंदो वञी, माण्हुनि जी कोई ज़रूरत ई न आहे। है न, सही ॻाल्हि आहे न, आत्मा निकिरी वई त शरीर के कम जो रहियो। पर हिते त ॾिसो केॾो टाइम वेस्ट कंदा आहिनि, केॾो पैसो वेस्ट कंदा आहिनि, पंहिंजे ब्राह्मण परिवार में ई एॾो ईअं कंदा आहिनि, केॾियूं मालायूं चढ़ाईंदा आहिनि, केॾो गिहु विझी करे जलाईंदा आहिनि। टाइम वेस्ट, ख़र्चो वेस्ट। त बाबा चवनि था ॾिसो हुते रावण खे जलाइण में केॾो पैसो लॻंदो आहे, एतिरो त मनुष्यनि खे जलाइण में बि न लॻंदो आहे, स्वर्ग में त उहो बि न लॻंदो। उते इहे ख़्यालु न रहंदो कि उनजी मिटी कम में अचे। पोइ अॼु वरी हाणे वरी ब्राह्मण परिवार में नया नियम अलाए छा कढनि था, उहो राख खे वञी गंगा में ईअं कंदा। त भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं हिते ई करो था त असां माण्हुनि खे कीअं ज्ञान ॾेई सघंदा आहियूं, है न। ज्ञान ॾियण में त असां उन्हनि खे चईंदा आहियूं बसि उहो शरीर छॾे छॾियईं, जलाए छॾियो। त कम से कम ब्राह्मण परिवार वारनि खे त सम्झणो खपे न कि असांजो माण्हुनि खे ज्ञान ॾियूं था, असां त उहो करूं नथा। हाणे गंगा में विझण जी छा ज़रूरत आहे, राख आहे पौधनि में विझी छॾो, एॾा सारा गार्डन अथव न, फालतू जो ख़र्चो। माण्हुनि खां कुझु ज्ञान योग पुॼे नथो त बाबा जे घर में अची करे बि इहे सभु फालतू कम कंदा रहंदा आहिनि। त बाबा अॼु असांखे चवनि था कि ॾिसो दुनिया में छा छा कंदा रहंदा आहिनि। हुते सत्युग में त ईअं न थींदो, सत्युग में त ख़्याल ई न रहंदो कि उनजी मिटी कम में अचे। हुतां जी रस्म रिवाज अहिड़ी आहे जो कोई तकलीफ़ अथवा थकावट जी ॻाल्हि ई न हुजे, एतिरो सुख रहंदो आहे। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि मामिकम यादि करण जो पुरुषार्थ करो, इहे यादि करण जी ई युद्ध आहे। बाप ॿारनि खे सम्झाईंदा रहंदा आहिनि, मिठे ॿार पंहिंजे मथां अटेंशन जो पहिरो रहे, मिठे ॿार पंहिंजे मथां अटेंशन जो पहिरो रहे, सदा अटेंशन रहे, माया किथे नक कन कटे न वञे। श्री दुश्मन आहे न, तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, माया तूफ़ान में उड़ाए ॾींदी आहे, मतिलबु ॿिया ख़्यालातनि में उड़ाए ॾींदी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि हर हिक खे सॼे ॾींहं में चार्ट रखिणो खपे कि असां केतिरो समय बाबा खे यादि कयो, किथे मन भॼियो डायरी में नोट करो केतिरो समय बाप खे यादि कयो। पंहिंजी जांच करणी आहे असांखे कि असां केतिरो समय बाप खे यादि कयो, जांच करणी खपे। त माया बि ॾिसंदी इहे ॾाढो सुठो बहादुर आहे, पंहिंजे ते सुठो अटेंशन रखंदो आहे, पूरो पहिरो रखिणो खपे। हाणे तव्हां ॿारनि खे बाप अची करे परिचय ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि भल घर बार संभालो, बाप खे यादि करो, भल घर बार संभालो, बाप खे यादि करो। ये कोई सन्यासी मुआफ़िक न आहे, उहा बीख ते हलंदा आहिनि, पोइ कर्म त करणु पवंदो आहे न। तव्हां हुननि खे बि चई सघंदा आहियो कि तव्हां हठयोगी आहियो, राजयोग सिखलाइण वारो त हिकु बाबा ई आहे। हाणे तव्हां भारत संगम ते आहियो, हिन संगम खे ई यादि करिणो पए। हाणे असां संगम युग ते सर्वोत्तम देवता ठाहींदा आहियूं, उन उत्तम पुरुष अर्थात पूज्य देवता, असां उत्तम पुरुष अर्थात देवता हुयासीं पूज्य, हाणे असां कनिष्ठ थी विया आहियूं, कोई कम जा न रहिया। हाणे असां छा ठाहींदा आहियूं, मनुष्य जंहिं समय बैरिस्टर आदि पढ़ंदा आहिनि उन समय मर्तबो न मिलंदो आहे, इम्तिहान पास कयो मर्तबे जी टोपी मिली, है न, वञी करे गवर्नमेंट जी सर्विस में लॻंदा। हाणे तव्हां ॼाणंदा असांखे उच ते उच भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु असां उच ते उच पद प्राप्त कंदासीं न।
हाणे असां पढ़ूं था, असांजे साम्हूं असांजी एम ऑब्जेक्ट आहे, त हुन एम ऑब्जेक्ट ते असांखे उहो प्राप्त करण लाइ पढ़ाई पढ़णी आहे। ये एम ऑब्जेक्ट आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, मां जो आहियां जहिड़ो आहियां सो सम्झाए ॾिनो। आत्माउनि जो बाप मां बिंदी आहियां, मूं में सॼो ज्ञान आहे। तव्हांखे बि पहिरियों इहो ज्ञान थोरी हुयो कि आत्मा बिंदी आहे, हुन में 84 जे जन्मनि जो पाठ मुंदल आहे। क्राइस्ट पाठ वॼाए करे वियो, पोइ ज़रूरु ईंदो त सही न। क्राइस्ट हाणे सभु वेंदा, भला हाणे सभिनि खे वञिणो आहे मथे। क्राइस्ट जी आत्मा बि तमो प्रधान हूंदी न। क्राइस्ट पाठ वॼाए करे विया, पोइ ज़रूरु ईंदा त सही न। क्राइस्ट हाणे सभु वेंदा, क्राइस्ट जा हाणे सभु वेंदा, है न। क्राइस्ट जी आत्मा बि हाणे तमो प्रधान हूंदी। जो बि उच्च धर्म स्थापक आहिनि उहे सभु तमो प्रधान आहिनि। इहे बि चईंदा आहिनि मां ॾाढे जन्मनि जे अंत में तमो प्रधान ठहियो आहे, ब्रह्मा बाबा। पोइ सतो प्रधान ठहींदमि। ब्रह्मा जी आत्मा ठही हुई, बाबा चवनि था हाणे तत्वम। असां बि तमो प्रधान ठहियासीं, हाणे असां बि बाबा जी खे यादि करे सतो प्रधान ठहूं था न। तव्हां ॼाणंदा आहियो असां सभई ब्रह्मन ठहिया आहियूं देवता ठहिण लाइ। विराट रूप जे चित्र जो अर्थ कोई ॼाणंदो न आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो आत्मा स्वीट होम में रहंदी आहे त पवित्र आहे। हिते अचण सां पतित थींदी आहे, तॾहिं चईंदा आहियूं हे पतित पावन अची करे असांखे पवित्र ठाहियो त असां पंहिंजे मुक्ति धाम में हली वञूं। इहे बि पॉइंट्स धारण करण जे लाइ। मनुष्य न ॼाणण जे कारण मुक्ति जीवन मुक्ति कंहिंखे चइबो आहे। मनुष्य न ॼाणंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति कंहिंखे चइबो आहे। मुक्ति धाम खे शांति धाम चइबो आहे, जीवन मुक्ति धाम खे सुखधाम चइबो आहे। हिते आहे दुख जो बंधन, है न। इहो आहे दुख जो बंधन। जीवन मुक्त खे सुख जो संबंध चईंदासीं। हिते दुख जो बंधन आहे, जीवन मुक्त खे सुख जो संबंध चईंदासीं। जॾहिं दुख जो बंधन दूर थी वेंदो, हाणे दुख जो बंधन सभु दूर थी वेंदो। असां पुरुषार्थ कंदा आहियूं उच्च पद पाइण लाइ, त इहे नशो रहणो खपे। हाणे असां श्रीमत ते पंहिंजो राज्य भाग्य स्थापना करूं था। असां श्रीमत ते हाणे पंहिंजो राज्य भाग्य स्थापना करूं था। जगदम्बा नंबर 1 में वेंदी आहे, असां बि उन्हनि खे फॉलो कंदासीं। जो ॿार हाणे माता पिता जी दिलि ते चढ़ंदा आहिनि उहे ई भविष्य में तख़्त नशीन ठहींदा आहिनि। जो ॿार हाणे माता पिता जे दिलि ते चढ़ंदा आहिनि उहे ई भविष्य में तख़्त नशीन ठहींदा आहिनि। हाणे बाबा असांखे भविष्य में तख़्त नशीन ठाहिण लाइ हाणे असांखे मम्मा बाबा जी दिलि ते चढ़णो पवंदो। शिव बाबा जी बि दिलि ते चढ़णो पवंदो। ऐं दिलि ते केरु चढ़ंदो? जो रात ॾींहुं सर्विस में बिज़ी रहंदो। सभिनि खे पैगाम ॾियणो आहे कि बाप खे यादि करो। पैसे कौड़ी कुझु बि वठिणो न आहे। उहे सम्झंदा आहिनि इहे राखी ॿधंदा आहिनि त कुझु ॾियणो पवंदो। चओ असांखे ॿियो कुझु न खपे, सिर्फ़ु 5 विकार दान में ॾेई छॾो। दान वठण लाइ असां आया आहियूं। इन जे लाइ पवित्रता जी राखी ॿधंदा आहियूं। त पवित्रता जी राखी ॿधूं था त तव्हां सदा पवित्र कीअं रही सघंदा जॾहिं असांखे 5 विकारनि जो दान ॾींदो, है न। बाप खे यादि करो, पवित्र ठहो त इहे देवता ठही वेंदा। बाक़ी असां पैसो कुझु बि न वठंदा आहियूं। असां उहो ब्राह्मण आहियूं। सिर्फ़ु 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छूटे, है न। सिर्फ़ु 5 विकारनि जो दान ॾियो त तव्हां सभिनि जो ग्रहण छुटिजी वेंदो। ये दान ॾियण लाइ
ये दान वठण लाइ असां आया आहियूं 5 विकारनि जो। बाक़ी असां पैसा कुझु बि न वठी सघंदा आहियूं। असां उहो ब्राह्मण न आहियूं। सिर्फ़ु 5 विकारनि जो दान ॾियो त ग्रहण छुटे। हाणे कोई कला न आहे न, सभु ते ग्रहण लॻल आहे। तव्हां ब्राह्मण आहियो, जिते बि वञो चओ दे दान त छूटे ग्रहण। पवित्र ठहो, विकार में कॾहिं न वञिणो आहे। बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदो। बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदा, ऐं तव्हां फूल ठही वेंदो। तव्हां ई फूल हुया, पोइ कांटा ठहिया। 84 जन्म वठंदे किरदा आया आहियो। हाणे वापसि वञिणो आहे। बाबा डायरेक्शन ॾिनो अथई इन्हनि द्वारा। उहो ऊच भॻवानु आहे, उन्हनि खे शरीर न आहे। अच्छा, ब्रह्मा विष्णु शंकर खे शरीर आहे तव्हां चईंदव? हा, सूक्ष्म शरीर आहे, न त नाटक बि किथे थींदो। इहो ॾाढो वॾो मांडवो आहे। हुननि खे सूक्ष्म शरीर आहे, परंतु मनुष्य सृष्टि त न आहे न, उहो सूक्ष्म वतन। खेर त सॼो मनुष्य सृष्टि ते थींदो आहे न, सूक्ष्म वतन में नाटक न हलंदो। वैसे मूल वतन में बि सूर्य चांद ही न आहिनि, त नाटक किथां हूंदो? इहो ॾाढो वॾो मांडवो आहे। पुनर्जन्म बि हिते ई थींदो आहे, सूक्ष्म वतन में न। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो बेहद जो खेल आहे। हाणे पतो पियो असांजो देवी देवता हुयासीं, सो पोइ कीअं वाम मार्ग में ईंदा आहियूं। वाम मार्ग में विकारी मार्ग चइबो आहे। अधु कलाक असां पवित्र हुयासीं। असांजी ही हार ऐं जीत जो खेल आहे। असांजी ही हार ऐं जीत जो खेल आहे। भारत अविनाशी खंड आहे। इहे कॾहिं विनाश थींदो न आहे। आदि सनातन देवी देवता धर्म हुयो त ॿियो कोई धर्म ई न हुयो। तव्हांजी इन ॻाल्हियुनि खे मञंदा उहा जे कल्प पहिरियों मञियो हूंदो। 5000 वर्ष सां पुराणी चीज़ कोई हूंदी न आहे। सतयुग में पोइ तव्हां पहिरियों वञी करे पंहिंजे महल ठाहींदा। ईअं न की सोनी द्वारिका कोई समुद्र जे हेठां आहे, उहो निकिरी ईंदी। ॾेखारींदा आहिनि सागर सां देवता रत्ननि जी थालियूं भरे करे ॾिना आहिनि। हिन जो मतिलबु आहे कि इहे जो बि पाणी आहे न, ये सभु असांजी प्रकृति बि असांजी सेवाधारी ठही वेंदी। ये पूरे विश्व जो सोनो पाणी द्वारा हिन धरती ते ईंदो, भारत भूमि ते। हिन करे चईंदा आहिनि कि सोनी द्वारिका, ईअं हिन करे ॾेखारींदा आहिनि कि सागर सां देवताऊं रत्ननि जी थाली भरे करे, सागर देवताउनि खे रत्ननि जी थाली भरे करे ॾिनी। वास्तव में ज्ञान सागर बाप आहे, जो तव्हां ॿारनि खे ज्ञान रत्ननि जी थाली भरे करे ॾींदा आहिनि, है न। त इहे बि चई सघंदा आहियूं। अंत समय उहो बि ॻाल्हि थींदी। ॾेखारींदा आहिनि शंकर पार्वती खे कथा सुनाई, ज्ञान रत्ननि सां झोली भरे। शंकर जे लाइ चईंदा आहिनि भांग धतूरो पींदो हुयो, पोइ हुनजे अॻियां वञी करे चईंदा आहिनि झोली भरो, असांखे धन ॾियो। त ॾेखारींदा आहिनि त ॾिसो शंकर जी बि केॾी ग्लानी करी अथईं। सभिनि खां जास्ती ग्लानी त मुंहिंजी कई आहे। इहो बि खेल आहे जो पोइ थींदो। हिन नाटक खे कोई ॼाणंदो न आहे। मां अची करे आदि खां अंत सभु राज़ तव्हांखे सम्झाईंदो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो ऊच बाबा आहे। विष्णु सु ब्रह्मा, ब्रह्मा सु विष्णु कीअं ठहींदा आहिनि, इहे कोई सम्झी न सघे। हाणे तव्हां ॿार पुरुषार्थ कंदा आहियो असां विष्णु कुल जा ठहूं। विष्णुपुरी जा मालिक ठहिण लाइ असां हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं। तव्हांजी दिलि में आहे असां ब्राह्मण पंहिंजे लाइ सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापना करूं था। श्रीमत ते असां लड़ाई झगड़ो नथा करूं। देवता ऐं असुरनि जी लड़ाई कॾहिं न थींदी आहे। देवता सतयुग में आहिनि, हुते लड़ाई कीअं थींदी। हाणे तव्हां ब्राह्मण योग बल सां पूरे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। बाहुबल जो वारा विनाश खे प्राप्त कंदा। तव्हां साइलेंस बल सां साइंस ते विजय प्राप्त कंदा आहियो। हाणे तव्हांखे आत्म अभिमानी ठहिणो आहे। असां आत्मायूं आहियूं।
असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। सभु आत्मायूं आहियूं, असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। आत्मायूं तिखियूं आहिनि न। हाणे एरोप्लेन अहिड़ो निकितो आहे जो 1 घंटे में काथे खां काथे हली वेंदो आहे। हाणे आत्मा त उन्हनि खां बि तिखी आहे। चपटी में आत्मा काथे खां निकिरी गई, काथे हली वई न। कॾहिं का आत्मा काॾे खां कीअं हली वई। हली वेंदी आहे। चपटी में आत्मा काथे का काथे जनम वठंदी आहे। कोई वीलो विलायत में वञी करे जनम वठंदो। आत्मा सभिनि खां तिखो रॉकेट आहे। हाणे त शरीर मां निकितो, हाणे हुनखे जाॾे वञिणो आहे, उहो सेकेंड में पहुची वेंदी आहे। इन में मशीनरी आदि जी कोई ॻाल्हि न आहे, है न। शरीर छॾियो ऐं इहो भॼियो। जॾहिं तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे हाणे कि असांखे हाणे घर हलणो है न। असांजी बुद्धि में आहे कि हाणे असांखे घर हलणो। पते त आत्मा त वञी न सघंदी। तव्हां पावन ठही करे ई वेंदा, बाक़ी त सभु सजायूं खाई करे वेंदा। सजायूं त ॾाढी मिलंदियूं, बाक़ी उहो ई त सजायूं त ॾाढी मिलंदियूं। उहो ई त गर्भ महल में, हुते त गर्भ महल में आराम सां आराम में रहंदा आहिनि। हुते त गर्भ महल में आराम में रहंदा आहिनि। ॿारनि साक्षात्कार कयो कृष्ण जो जनम कीअं थींदो आहे। हुते कोई गंद जी ॻाल्हि न आहे, हिकदमि जीअं रोशनी थी वेंदी आहे। हाणे तव्हां वैकुंठ जा मालिक ठहींदा आहियो त अहिड़ो पुरुषार्थ करिणो खपे। शुद्ध पवित्र खान पान हुजणो खपे। दाल भात सभिनि खां सुठो आहे। ऋषिकेश में सन्यासी जी हिकु खिड़की सां वठी वेंदा हुया। हा, कोई कीअं हूंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार, पंहिंजे मथां अटेंशन जो पूरो पहिरो ॾियणो आहे। माया सां पंहिंजी पूरी संभाल करणी आहे। यादि जो सच्चो चाट बाबा खे ॾियणो। यादि जो सच्चो चाट बाबा खे ॾियणो आहे। ॿियो आहे माता पिता खे फॉलो करे तख़्त नशीन ठहिणो आहे। सभिनि जे ॾींहुं राति सर्विस से तत्पर रहणो आहे। सभिनि खे पैगाम ॾियणो आहे कि बाबा खे यादि करो। 5 विकारनि जो दान ॾियो त छूटे ग्रहण। वरदाना सेंस ऐं इसेंस जे बैलेंस द्वारा पंहिंजेपन खे स्वाह करण वारा विश्व परिवर्तक ठहो। सेंस अर्थात ज्ञान जी पॉइंट समझ ऐं इसेंस अर्थात सर्वशक्ति स्वरूप स्मृति ऐं समर्थ स्वर। सेंस अर्थात ज्ञान जी पॉइंट समझ, इसेंस अर्थात सर्वशक्ति स्वरूप स्मृति ऐं समर्थ स्वरूप इसेंस। इन्हनि ॿिन्हिनि जो बैलेंस हुजे त पंहिंजोपन व पुराणोपन स्वाहा थी वेंदो। सेंस ऐं इसेंस जो बैलेंस रहे, मतिलबु ज्ञान ऐं शक्ति हुजे, समृद्ध स्वरूप हुजे त पुराणोपन ऐं पंहिंजोपन समाप्त थी वेंदो। हर सेकेंड, हर संकल्प, हर बोल, हर कर्म विश्व परिवर्तन जी सेवा प्रति स्वाहा थियण सां विश्व परिवर्तक स्वतः थी वेंदो। हर सेकेंड, हर संकल्प, हर बोल, हर कर्म असांजो विश्व परिवर्तन। असां कोई बि कमु करूं बाबा जी श्रीमत ते त सोचो उहो कमु सभी ईअं था करनि बाबा जी श्रीमत ते।
तॾहिं त विश्व परिवर्तक थींदो न। अॼु बाबा चई न डेड बॉडी खे माण्हू सतयुग में त ईअं बिजली जे रखी जली। हाणे सोचो असां ब्राह्मण परिवार ई इहे जेके अंतिम संस्कार जी विधि आहे उहो बाबा अनुसार करूं। हेॾा ॾींहं डेड बॉडी रखंदा आहियो, पोइ इहा हेॾे होॾे घुमाईंदा आहियो, हेॾी मालायूं चढ़ाईंदा आहियो, एॾो इहा ठीकु आहे। माण्हू सोचंदा इहे बि सेवा थी वेंदी आहे, लेकिन त माण्हू त सिखंदा न ॿिया बि, है न। असां सोचूं चलो ठीकु आहे, अॼुकल्ह ब्राह्मण परिवार में माण्हू पंहिंजो लौकिक जनम ॾींहुं मल्हाईंदा, चईंदा इहे बि सेवा थींदी। हाणे ॿी कोई सेवा न आहे हिन, त जेतिरो थी सघे न हिननि जो बाबा चईंदा आहिनि तव्हां मरी वियो मतिलबु लौकिक जनम ॾींहुं काथां अची वियो, मरी वियो न, पोइ लौकिक जनम ॾींहुं मल्हाईंदा, जिंदा थी वेंदव त माण्हुनि खे दुख थींदो न। हुन ते त तव्हांखे माउ पीउ खे संबंधियुनि खे त यादि ईंदी न हिन जो बर्थडे आहे, पोइ तव्हांजो पुराणोपन बि स्मृति में ईंदो माण्हुनि खे। त जेको बाबा चईंदा आहिनि न उहो कर, हर श्रीमत खे कर्म में लाहींदा रहो त तव्हांजे कर्मनि सां बि विश्व परिवर्तन थींदो न। उहो वाइब्रेशन त फैलंदा। हर सेकेंड, हर संकल्प, हर बोल, हर कर्म विश्व परिवर्तन जी सेवा प्रति स्वाहा थियण सां विश्व परिवर्तक स्वतः थी वेंदो। जो पंहिंजी देह जी स्मृति सहित स्वाहा थी वेंदा आहिनि, उन्हनि जो श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा वायुमंडल जो परिवर्तन सहज थी वेंदो आहे। जो पंहिंजी देह सहित स्वाहा थी वेंदा आहिनि, बाबा खे पंहिंजी देह बि ॾेई छॾींदा आहिनि, त उन्हनि जी श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा वायुमंडल जो परिवर्तन सहज थी वेंदो। सोचो केॾी सारी आत्मायूं आहिनि असां ब्रह्मण बनी, उन्हनि में जंहिं बि बाबा खे पंहिंजी देह ॾेई छॾी, मतिलबु देह ॾेई छॾी मतिलबु बाबा खे देह ॾेई भुलिजी आहे कि मुंहिंजी देह आहे, बसि मुंहिंजो त बाबा ऐं बाबा जी देह आहे, त उन्हनि जी श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा वायुमंडल सहज ई परिवर्तन थी वेंदो। स्लोगन आहे प्राप्तियुनि खे यादि करो त दुख व परेशानियुनि जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदो। प्राप्ति छा छा थी आहे असां, त दुख व परेशानी जी ॻाल्हियूं भुलिजी वेंदा। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। श्रेष्ठ कर्म जो फाउंडेशन आहे प्योरिटी, लेकिन प्योरिटी सिर्फ़ु ब्रह्मचारी न आहे, ये भी श्रेष्ठ आहे, लेकिन मन सां संकल्प में भी अगर कोई आत्मा जे प्रति विशेष लगाव और झुकाव थियो, कि आत्मा जी विशेषता सां प्रभावित थी वियो त उनजे प्रति या उनजे प्रति नेगेटिव संकल्प हलिया, अहिड़ा बोल व शब्द निकिता जो मर्यादा पूर्वक न आहिनि त उहो बि अपवित्रता आहे। हिन करे ब्रह्मचार्य काम क्रोध लोभ अहंकार त छॾियो, काम विकार त छॾियो, लेकिन असांखे हाणे कॾहिं कंहिंसां लगाव झुकाव बि न हुजिणो खपे। मतिलबु कंहिंजे प्रति बि, सभी आत्मायूं आहिनि, कंहिंजे प्रति बि असांजे मन में नेगेटिव संकल्प बि न हले, बोल शब्द निकिरे जो मर्यादाउनि में न हुजे, अहिड़ा शब्द बोल बि न निकिरणु खपनि। प्योरिटी जी कंप्लीट परिभाषा ॾाढी ऊची आहे, ऐं बाबा चवनि था अहिड़ी प्योरिटी खे धारण करे असांखे परफेक्ट रूहानी रॉयल्टी ऐं बसि प्योरिटी जी पर्सनैलिटी वारी आत्मा ठाहिणु। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।